सिंधवियन टीवी तां आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो सलाम क़बूल कंदा। बहुत सामीन नाज़रीन, हिन वक्त आम तरह इहा शिकायत है तो असांजा ॿार जेके आहिनि या असांजा जेके छोकरा आहिनि या असांजो जेको औलाद है वो नाफ़रमान थिए पियो या वालिदैन जे चए मां निकिरे पियो ऐं जंहिंजी सॼी ज़िम्मेवारी उन औलाद ते माइटनि जे तरफ़ां हई थी वञे। हक़ीक़त में ॿार जी तरबियत जा बि कुझु उसूल आहिनि। जेकॾहिं उन्हनि उसूलनि तहत तरबियत ॿार जी कजे तो वो ॿार अॻिते हली उन माइटनि जे नक्श कदम ते हलंदो, अॻिते जेको सो माहौल में या पंहिंजे समाज में हिकिड़ो सेहतमंद किरदारु अदा कंदो। पर उन जे लाइ सभ खां पहिरीं इहो आहे त पहिरियों स्कूल जेको आहे ॿार जो सो माउ जी हंज आहे या घर आहे। ॿार जी फितरत आहे त हू हर शइ जेका ॾिसे थो उन जी हू कापी थो करे। इन लाइ घर में हिकिड़ो ॿार जे रूबरू माइटनि खे खपे त ॿार जे रूबरू का बि अहिड़ी हरकत न कनि जंहिंजा उन ॿार ते या ॿार जे ज़हन ते के ग़लति असर पवनि। मिसाल तौरु ॻाल्हाइण वक़्तु फज़ीलत, अख़लाक या गार गद करणु या चर्चा हणणु या भोग करणु, इहे शयूं जेके आहिनि से ॿार ते असरअंदाज़ वधीक थियूं थियनि ऐं ॿार जी तरबियत उते ई खां ग़लति थियणु शुरू थिए थी। इन करे सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त ॿार जे रूबरू वालिदैन खे का बि अहिड़ी हरकत न करणु खपे जंहिंजा हुन जे औलाद ते या उन्हनि जे ॿारनि ते के ग़लति असर पवनि। ॿी जेका शइ आहे जेका आम तरह जनरली जेका सा सर्वे आहे त उन सर्वे जी इहा आहे त ॿार खे सभ खां वधीक माइटनि जे तरफ़ां जेको लफ़्ज़ मिले थो सो इहो आहे त चुप कर, यानी झिड़कण जो जेको आहे। यानी ॿार जेका शइ करे थो, का ख़ासि जो इज़हार थो करे या का हरकत थो करे या का शइ खणे थो त माइट वध खां वधि उनखे जेको सो रोकीनि था, हीअ बि न कर, हू बि न कर, हू बि न कर। त नतीजे में ॿार जा जेके जज़्बा या ॿार जा जेके ख़्याल आहिनि उहे मजरूह थियनि था ऐं नतीजे में हू ज़िदी थी थो वञे या न मञदड़ जो जेके सेंसर उन में पैदा थियनि था। इन करे ॿार खे सम्झाइजे। ॿार जी ॻाल्हि, पहिरीं ॻाल्हि त ॿार जी ॻाल्हि ॿुधी वञे, ॿुधण खां पोइ हुनखे अहिड़े नमूने सां सम्झाइजे, हुनखे अहिड़े नमूने सां रस्तो ॾिजे जो ख़ुदि ॿारु सोचण ते मजबूर थिए त आउं जेका हीअ शइ करियां पियो सा ग़लति आहे, मूंखे हीअं न पर हीअं करणु खपे। त ॿार खे झिड़कणु, ॿार खे टोकणु या इन क़िस्म जूं जेके शयूं आहिनि से न करणु खपनि। ऐं उन खां पोइ ॿार जूं जेके सलाहियतूं आहिनि, लिकल सलाहियतूं हिकिड़ियूं ॿार में हूंदियूं आहिनि, कुदरती तरह फितरती तरह ॿार में हिकिड़ियूं सलाहियतूं हूंदियूं आहिनि त उहे वालिदैन खे रांदीकनि जे ज़रिए या हुनजी दिलचस्पी जे ज़रिए उहे शयूं ॾिसणु खपनि त हीअ जेके शयूं ॿार खे मिसाल तौरु रांदीकनि जे ज़रिए टेस्ट करणु खपे वालिदैन खे त असांजे ॿार जो रुझान जेको सो कहिड़े तरफ़ आहे। पोइ उन रुझान तरफ़ ॿार खे हिमथाइणु खपे त जीअं ॿारु उन फील्ड में निकिरी वञे ऐं अॻिते हली हिकिड़ो कारगर शहरी थिए। त इहे ई चंद गुज़ारिशूं हुयूं। जेकॾहिं असां पंहिंजे ॿार ते वधीक तवजह ॾियूं ऐं ॿार खे झिड़कण जे बजाए संदसि ख़्वाहिशनि जो एतिराम करे ऐं हू हिकिड़ो कोरो काग़ज़ आहे, हुन ते असां जेको लिखंदासीं सो लिखिजी वेंदो। इन लाइ ॿार जे ज़हन में या तरबियत जे ज़रिए असां अहिड़ी तरबियत करियूं जो ॿारु हिकु सेहतमंद शहरी थी सघे। महिरबानी।